अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाला खुश आयो तबियत सही आहे मज़े में। दोस्तों केॾे कम सां वञी रहियो हुअसि कंहिं मसरूफ़ियत हुई ऐं रस्ते में मूंखे हीउ चाचो सुञाणो था। हीउ चाचो अथव जे लंडन वारे दोस्त हिनखे रेड़ी ॾिनी ऐं चाचो बाक़ाइदा हींअर जवान लॻो पियो आहे, वॾा कलर वलर कया अथई है न। ऐं हीअ जेकी रेड़ी जेको आहे तव्हांखे ॾेखारियां थो, जेकी माना हिनखे मिली हुई हिन रेड़ी ते छा लॻायो मां तव्हांखे ॾेखारियां थो। चाचा छा लॻायो अथई? साईं सूफ़ लॻो पियो आहे, केक बिस्किट लॻा पिया आहिनि, मेसू मिठाई लॻी पई आहे, माल्टो लॻो पियो आहे, केलो लॻो पियो आहे। वाह वाह ज़बरदस्त। ऐं हे पापड़ वग़ैरह लॻा पापड़ बि लॻा पिया आहिनि, फ्रूट बि माना आयो अथई माना ऑल इन वन चीज़ आहे। हे बिस्किट हे छा आहे मसालो? हे मसालो आहे जेका हिन माल्टो में ऐं ज़ैतून में इस्तेमालु थींदो आहे, सही में इस्तेमालु थींदो आहे। पोइ हाणे कीअं भला सुकून मिलियो? किरायो त हाणे नथो भरे न? न शुक्र शुक्र करमन मालिक जा एहसान लॻा पिया। हा ज़बरदस्त ज़बरदस्त। करमन मालिक जा दोस्तों हीउ रेड़ो उहो ई आहे जेको चाचे खे साईं गिफ्ट कयो हुयो। हे ॾिसो था नओं रेड़ो लॻो पियो अञा ताईं ऐं पंहिंजी सार संभाल करे थो। छा हिन चाचा ॾे नंढड़ीअ खे? हा बाबा हा शइ ॾिस। हा ॾियोसि हा हीउ ॾिसो था पंहिंजो कीअं जेको आहे रोज़गार करे थो। चाचा डेली घणो थो कमाई हाणे? अच्छा 15,000 माना महीनो कमाए थो न? 15,000 महीनो चाचो कमाए थो। 500 600 400 रुपया ये कमाए थो। उहे नंढनि आबादियुनि में चक्कर लॻाईंदो आहे जिते ॿार घणा हूंदा आहिनि, जिते शइ वारा दुकान वारा न आहिनि, उते ई चाचो ईंदो आहे। ईअं न चाचा? हा बाबा जिते असांजो 5 रुपए जो धंधो थिए हा उन पासे ॾेई पवंदा आहिनि। झुगियनि में हुते झुगियनि में रोड ते रस्ते ते को गाॾी वारो वठे, को टैंकर वारो वठे, को अॻिते पोइते सही। और मिड़े रुली फिरी पर रोज़ी त करनी पवे थी न। माना मज़ो आहे न पंहिंजी रोज़ी में? बाबा पंहिंजी पसीने जी रोज़ी में मज़ो ई मज़ो। सही आहे ज़बरदस्त चाचा। सो मूंखे इजाज़त ॾियो, मां बसि ओचितो तव्हांखे ॾिठो। पर दीदार कंदा वञो असांखे। महिरबानी। हा न अला ख़ुशि कर। 8 ॾींहं 10 ॾींहं 15 ॾींहं दीदार हा कराईंदा हा वञो। बिल्कुलु बिल्कुलु। थोरो पर इहो जो कमकार में मसरूफ़ियत मां ऐं चोलो हिते मुंहिंजो जेका मुंहिंजी गुज़ारिश इन हा हा बसि सही आहे, सम्झी वियुमि। सम्झी ओके ओके ओके। वाह महिरबानी तव्हांजी लख तोरा। हाणे हीउ रेड़ो ॾिसो चाचो हलाए थो पियो, 500-600 रुपया कमाए थो ऐं हिते कच्चिन आबादियुनि में हलाए थो। इहा शइ तव्हांखे ॾेखारणी। ॿियनि खे जिन खे रेड़ा ॾिना आहिनि उहे बि मां तव्हांखे ॾेखारींदुसि ऐं वक़्तु मसरूफ़ियत आहे उहो टाइम कढी करे उहे तव्हांखे ॾेखारींदुसि। ॾिसो पंहिंजा ई जेको आहे कारोबार कनि था पिया। महिरबानी।